हुकूमत पारां मुल्क में कोरोना वायरस के खदशे सबब सूबे जे मिड़नी मिड़ाकनि वारनि बागनि ऐं दरगाहुनि शादी हालनि समेत मुख़्तलिफ़ जाइनि खे हिफ़ाज़ती इंतज़ामनि तौरु बंदि कराइण वारे ऐलान खां पोइ भिटशाह में दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई खे बि ज़ाइरनि खां ख़ाली कराए बंदि कयो वियो। भिटदणी दरगाह ते हलंदड़ राग रंग ऐं ॿियनि मिड़नी सरगर्मियुनि खे कुझु अरसे लाइ बंदि करायो वियो आहे। SSP मटियारी आसिफ़ा मुदबगी मूजिबि दरगाह खे ख़ाली कराए बंदि करण वारो अमल कोरोना वायरस खां माण्हुनि खे बचाइण लाइ कयो वियो आहे। कोटड़ी कबीर लॻे ॻोठ पीर उस्मान शाह लिंक रोड ते फायरिंग करे क़त्ल कयल नौजवान नूर हसन जतोई जा कातिल गिरफ़्तार न थियण ते संदसि वारसनि मोहम्मद हसन ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। पुठाणनि चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो आहे, पर पुलिस 1 महीनो गुज़रण बावजूद कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। पुलिस कख भञी ॿीणो न पई करे। वॾा राब्तो करण ते SHO हाराणी मोहम्मद सिद्दीक़ ॿुधायो त उन्हनि वारसनि जे चवण मूजिबि जवाबदारनि ते FIR कटी आहे, जंहिं मां हिकु जवाबदार पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं टंडे अलहयार प्रेस क्लब जी बहाली लाइ नवांशहर प्रेस क्लब 12 सदर जुल्फ़िकार अली ख़ासकली, नबी बख्श बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सदर जुल्फ़िकार अली ख़ासकली चयो त शहीद सहाफ़ अज़ीज़ मेमण जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। सिंध हुकूमत पारां जुड़ियल JRT पिणु को बि बूटो न ॿारियो आहे। शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे शहीद जे वारसनि खे 5 करोड़ मुआवज़ो ॾिनो वञे। घोटकी में STP पारां 3 ॾियारे बि लाइब्रेरी खे खोलाइण लाइ बुख हड़ताल करे एहतजाज कयो वियो। घोटकी जे माथेलो स्टाप ते क़ाइम अमीर बुखारी लाइब्रेरी खोलाइण लाइ STP ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान ख़ालिद लाखे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख्य गेट अॻियां बुख हड़ताल जारी रखी। इन मौक़े ते अॻवाननि चयो त 3 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते वेठा आहियूं, पर अंधी गूंगी ऐं ॿोड़ी इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी चुरे। हुननि चयो त सूमर ॾियारे ताईं लाइब्रेरी जी बहाली लाइ घोटकी इंतिज़ामिया ख़िलाफ़ कोर्ट में पटिशन दाख़िल कराई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk